बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अहल बैत तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में बैतुल ख़ला जे अहकाम जे बारे में अॼु ॿियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू बैतुल ख़ला जे अहकाम जे बारे में अॼु हलंदी। बैतुल ख़ला, इनखे बैतुल ख़ला इस्तेमालु कयो थो वञे। अगरि थोरी वज़ाहत कयूं, बैतुल ख़ला यानी उन जॻह खे चवंदा आहिनि जंहिं जॻह ते इंसान पेशाब ऐं पाखानो इंसान करे थो, उन जॻह खे बैतुल ख़ला चवंदा आहिनि। ऐं इंसान ते वाजिबु आहे त पाखाने या पेशाब करणु वक़्तु ऐं ॿियनि मौक़नि ते पंहिंजी ओघड़ खे उन्हनि माण्हुनि खां लिकाए जेके मुख़ालिफ़ हुजनि। पोइ छो न माउ भेण वांगुरु मुहरम हुजनि, त उन्हनि खां पंहिंजी जेका ओघड़ लिकाइणु ज़रूरी आहे। अहिड़ी तरह अगरि पागल इंसान आहे या सम्झदार ॿार खां जेकी नेक ऐं बद में तमीज़ करे सघनि, उन्हनि खां बि जेका आहे हीअ पंहिंजी शर्मगाह खे लिकाइणु ज़रूरी आहे। चाहे उहो इंसान उहो पाखाने करण महिल हुजे या पेशाब या ॿियनि मौक़नि ते, हिनखे पंहिंजी शर्मगाह खे लिकाइणु, पंहिंजी ओघड़ खे लिकाइणु ज़रूरी आहे। लेकिन ज़ाल ऐं मुड़ुस जेके आहिनि, उन जे लाइ ज़रूरी कोन्हे त हू पंहिंजी ओघड़ खे हिक ॿिए खां लिकाइनि। उन जे लाइ ज़रूरी कोन्हे, बल्कि ॿिया जेका तव्हांखे ॿुधायूं, उन्हनि खां इंसान जेका आहे पंहिंजी ओघड़ खे इंसान जे लाइ लिकाइणु ज़रूरी आहे। ऐं ॿियो मसइलो आहे, पंहिंजी ओघड़ खे कंहिं मख़सूस शइ सां ढकणु लाज़िमी कोन्हे को, बल्कि मिसाल जे तौरु पंहिंजे हथ जे ज़रिए सां या ॿी कंहिं शइ जे ज़रिए सां इंसान पंहिंजी ओघड़ खे लिकाए, इहो लिकाइणु काफ़ी आहे। ऐं ॿियो मसइलो, अगरि पेशाब या पाखानो करण महिल एहतियात लाज़िम जे बिना ते बदन जो अॻियों हिसो यानी पेट ऐं सीनो क़िबले जी तरफ़ न हुजे, ऐं न वरी इंसान जी पुठी बि जेका आहे क़िबले जी तरफ़ हुजे। त असांजे मुआशिरे में ॾिठो वञे हिकु शइ जो लिहाज़ कयो थो वञे ऐं ॿी शइ जो लिहाज़ कोन थो कयो वञे। पोइ मुआशिरे ॾिठो वञे त इंसान जेको हू जेका आहे काबतुल्लाह शरीफ़ ॾे या मुंहुं करे क़िबला ॾे जी तरफ़ मुंहुं करे पेशाब करण खे ऐब सां सम्झनि, यानी चवंदा आहिनि जाइज़ कोन्हे को, बल्कि जेको पुठी ॾेई वेहण खे हू जेका अहमियत कोन था ॾियनि, उनखे जेका आहे ऐब कोन था शुमारु कनि। अक्सर असांजे जेका आहे मुआशिरे माहौल में बि अगरि जे बैतुल ख़ला में जेका आहे WC वग़ैरह ठाही थी वञे, उन जो जेका आहे अॻियों हिसो जेको इंसान करे वेहे थो, उन जो लिहाज़ कयो थो वञे, यानी अॻियों हिसो काबतुल्लाह शरीफ़ तरफ़ क़िबले ॾांहुं न हुजे। अगरि पुठ जे हिसाब सां उहो जेका बैतुल ख़ला में असांजे WC ठाहियो था वञे, यानी उहा जॻह क़िबले खां पुठी हुजे त को मसइलो कोन्हे, बल्कि इस्लाम में इन ॿिन्ही शयुनि जो लिहाज़ कयो आहे। न क़िबले तरफ़ अगरि वेहण महिल पेशाब या पाखाने करण महिल न क़िबला खां तरफ़ मुंहुं करे वेहे, न वरी क़िबले खां पुठी ॾेई करे वेहे। बसि इन शयुनि जो असांखे लिहाज़ करणु घुरिजे, यानी असांखे ॿिन्ही शयुनि ते तवजो कनि, न इन क़िबले तरफ़ पेशाब या पाखाने करण महिल न इंसान जी जेका पुठी क़िबले तरफ़ हुजे, न वरी अॻियों जेको हिसो जेका आहे क़िबले जी तरफ़ हुजे। ऐं ॿियो मसइलो, अगरि पेशाब या पाखानो करण महिल कंहिं शइ जो बदन जो अॻियों हिसो या पोयों हिसो क़िबले ॾांहुं हुजे ऐं हू पंहिंजी शर्मगाह खे क़िबले जी तरफ़ खां अगरि मोड़े छॾे त इहो बि काफ़ी कोन्हे को। त ज़रूरियात जेका आहे इंसान जेका आहे इन शइ जो बि लिहाज़ रखे। अगरि कोई शख़्स इन हलाए त कोई नामहरम उनखे न ॾिसे, हू क़िबला जी तरफ़ पुठी या अॻिए हिसे करण वेहण ते मजबूर हुजे, यानी उनखां को मजबूरी आहे, कोई इंसान ॾिसी रहियो आहे या कहिड़ी जॻह आहे त इंसान उन मजबूरी जे करे बसि एहतियात लाज़िम जी बिना ते बि अगरि मजबूरी वारी हालत में बि इंसान जेका आहे क़िबले खां पुठी ॾेई करे वेहे, बाक़ी पुठी करे वेहे, यानी साम्हूं न वेहे। ऐं एहतियात मुस्तहब आहे त इस्तबरा करण महिल जंहिंजा अहकाम इंशाअल्लाह बाद बयानु कंदासीं, पंहिंजी जॻह अॻियों ऐं पोयों हिसे खे बि तहरत करण महिल बि जेका आहे पंहिंजो अॻियों हिसो ऐं पोयों हिसो क़िबले ॾांहुं न हुजे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी ते पहुती, वरी इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।